नाज़रीन, मसू बुरगड़ी लॻ सेहतमंद शागिर्द खुशहाल संत जो अनवान हेठि स्पोर्ट्स फेस्टिवल मुनक़द कयो वियो, जंहिंमें स्कूली रांदियुनि जा मुक़ाबला कराया विया। उन हवाले सां पेश आहे मसू बुरगड़ी मां ग़ुलाम क़ादर वसीर जी रिपोर्ट। पढ़ंदी सिंध वधंदी सिंध एनुअल स्पोर्ट गाला बीट तहलका मसू बुरगड़ी जे स्कूलनि में रांदियुनि जा मुक़ाबला जारी आहिनि। अचो त महिराण टीवी पारां हितां आयल उस्तादनि शागिर्दनि ऐं महिमाननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो हिन स्पोर्ट्स जा जेके मुक़ाबला थी रहिया आहिनि उन जे बारे में उन्हनि जो छा चवणु आहे। जो प्रोग्राम माशाल्लाह ही टियों प्रोग्राम थी रहियो आहे, जेको सालियाना असांजो प्रोग्राम थींदो आहे स्पोर्ट गाला जे हवाले सां। ऐं ही प्रोग्राम असां तालका एजुकेशन ऑफिसर साईं इक़बाल अहमद जमाली जे तवसुस सां ही प्रोग्राम इंशाल्लाह थी रहियो आहे, जेको उन जे हिन तालके में अचण खां पोइ ई इंशाल्लाह ही प्रोग्राम शुरू थियो आहे असांजो, जेको इंशाल्लाह ही टियों प्रोग्राम आहे असांजो ऐं बहितरीन तरीक़े सां हली रहियो आहे असांजो। हिन में मुख़्तलिफ़ रांदियूं जंहिंमें वंझवटी, डोड़, रेस, कटो पाए जंप, बिलोर ऐं चमचा ऐं उन सां गॾु म्यूज़िकल चेयर आहे या डांस आहे। उन खां अलावा रसाकशी जो मुक़ाबला जेका असां बहितरीन तरीक़े सां असांजे उस्ताद बीट जे तक़रीबन उस्तादनि तव्हां पाण ॾिसी सघो था त बहितरीन अंदाज़ सां उन्हनि हिकिड़े क़िस्म जी ॿारनि खे तयारी कराई आहे। ऐं अहिड़ा प्रोग्राम जेके एक्स्ट्रा करिकुलम जेके प्रोग्राम थियनि था उहे असांजे हिन तहलके में ऐं हिन असांजी बीट मसू बुरगड़ी बहितरीन खां बहितरीन तरीक़े सां करे रही आहे। जी स्पोर्ट्स गाला जो हफ़्तो मल्हायूं पिया, ॿारनि में ॾाढो जोश ख़रोश आहे उन हिसाब सां, ऐं असीं चऊं था इहे शयूं हुअण बि खपनि। तइलीम ते को बि असरु कोन पियो पए, हाफ टाइम ते तयारी हलंदी आहे, हाफ टाइम खां पोइ वरी पढ़ाई हलंदी आहे, ऐं ॿारनि में तव्हां पाण ॾिसो पिया तीअं हद खां वधीक जोश ऐं ख़रोश आहे। शागिर्दनि खे वेंदो त इन सां पढ़ाई सां गॾु इहे एक्टिविटीज़ हुअणु खपनि, जीअं हुन में चुस्ती हर शइ अचणु खपे। जेको असांजो इवेंट असांजे जेके तालके हैदराबाद बहराड़ीअ में त मां सेलिब्रेट करायां पियो, उन में लास्ट ईयर बि थिया प्रोग्राम, हिन भेरे बि थियनि पिया प्रोग्राम, ऐं हीअ प्रोग्राम इंतिहाई ज़रूरी आहिनि। मुंहिंजो जेको पैगाम आहे त मुंहिंजे ॿियनि ऑफिसरनि ताईं बि आहे, ॿियनि स्कूलनि जे उस्तादनि ताईं बि आहे त ख़ुदा जे वास्ते पंहिंजे ॿारनि खे जेके आहे ग्राउंड जो मुंहुं ॾेखारियो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके आहे क्लासरूम जी जेका पढ़ाईअ ते नज़र कयो वञे थो उहा इनकम्पलीट आहे। तो उन शइ ते जेके न ॾिसो, तव्हां ग्राउंडनि खे आबाद करायो, उते ॿारनि खे तव्हां वठी वञो, उते जेके आहे ॿारनि खां रांदियूं करायो, ऐं उहे रांदियूं करायो जेके असांजे सिंध जी सकाफ़त कल्चर में बि आहिनि। नालो सकीना आहे, आउं बंगुल शहरी स्कूल में पढ़ां थी ऐं मूंखे मूं रांदि खटी आहे, इन करे मूंखे ही ट्रॉफी मिली आहे या गिफ्ट मिलियो आहे। इन करे आउं इलाही ख़ुशि आहियां। असांखे इहो मतिलबु ख़ुशी आहे त माना असांजे स्कूल में या किथे बि असांजे इलाही सारियूं गेमूं या मुक़ाबला थियनि ऐं असां खटूं उन्हनि में। बीट मसू बुरगड़ी पारां स्कूलनि में जारी रांदियुनि जे मुक़ाबलनि जे हवाले सां तव्हां आयल महिमाननि सां महिराण टीवी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणु हो त रांदियुनि जे मुक़ाबलनि सां सिहतमंद समाज खे असीं फ़रोग़्त ॾेई सघूं था, ऐं उनखां अलावा शागिर्दनि में पिणु जुस्तजू ऐं मुक़ाबले जो रुझान वधंदो। कैमरामैन अली रज़ा चंड सां गॾु ग़ुलाम क़ादर वसीर, महिराण टीवी, मसू बुरगड़ी।